करे रहियो आहे। दुश्मन जे पेट मां जेके ईमान वारा पैदा थियणा हुया मुझो मुस्तफा उन्हनि सां भी प्यार करे रहियो आ। त पोइ अंदाज़ो लगा कोठ गाज़ी खान मरखड जे इन महफिल में वेहण वारा खुदा जे वास्ते सोचे गौर करे जवाब दे। तू जंहिं मुस्तफा जे प्यार में सॼो ॾींहुं गर्मीअ में वेठो आ ॿुधा त मुंहिंजे मुस्तफा खे तू प्यारो आहीं या नहीं। ऐ मुसलमान, ऐ मुझा मुसलमान भा, तोसां मुझो रब भी प्यार करे थो, तोसां मुझो मदीने जो ताजदार भी प्यार। चो चो प्यार छॾे ॾे हिन दुनिया जे बेवफा प्यारनि खे। जन ते नाज तो करी ये नाज करण जे लायक ही ना है। ऐ मुझा दोस्त जन ते नाज तो करी ये त नाज करण जे लायक ही ना है। ऐ मुसलमान अखियूं खोल जेकर कराची मा दोस्त तो दे रुगी हिकड़ो 20 रुपए जो कार्ड मोकलियो आ तो वट पैसा ना हिन, घर जो अन्न विकणण ला तैयार हई। छाजे करे दोस्त कावड़ जी न वने, दोस्त सद कयो आ घर में अन्न नाहे व्याज खणण जे ला तैयार हई, बकरी विकणण ला तैयार हई। छाजे करे दोस्त कावड़ जी न वने, दोस्त सद कयो आ उन जे सद ते वणो आ। खुदा जे वास्ते अकुल वारो हई जवाब दे। जह दोस्त तो दे कार डड़ो मोकलियो उन जो हक तुझे मथा एतरो आ जो चवी तो त नवी दुस्त यार कावड़ जी वीदो। जह अल्लाह तो के दिसण ला अखियों दिनियो बुधा उन जो हक केतरो आ। जवाब दे मुसलमान। जह दोस्त तो के हिकड़ो कार्ड दिनो उन जो तुझे मथा एतरो हक्का जो चमी तो त नवी दुस्त दोस्त कावड़ जीवी दो। ओ कल में पढ़ण वारा एतरी बेवफाई मुनासिब ना है। दुनिया बारे यार के कावड़ाए नथो सगी बुधा उन करीम रब के कावड़ाइण की कबूल करे वेठो आ। जवाब दे मुसलमान हे दुनिया वारो यार तो के छाड़ी दो सवाए तानन जे सवाए तुनकन जे सवाए मेहनन जे कुछ न दी दो। उन यार दे निहार जेको चवे तो मुझा बाना सुम्मा खलकनन नुतफत अलकतन फखलकनल अलकत मुदगतन फखलकनल मुदगत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअना खल्कल आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। मुझो रब तो चवे ऐ बेवफा पंहिंजे पाण ॾे निहार, पंहिंजे पाण ॾे निहार त तुंहिंजे रब तोखे कीअं पैदा कयो आ, केड़न मरहलन मां गुज़ारियो आ। रब तो चवे सोच पलीत पानी जे कतरन मां तुझी रत जी लोथड़ी ठाहण वारो खुदा, उन रत जे लोथड़ी मां तोखे गोश्त जो टुकड़ो बनाइण वारो खुदा, उन गोश्त जे टुकड़े मां तुझियूं हड्डियूं ठाहण वारो खुदा, तुझे हड्डियुनि जे मथां गोश्त वराइण वारो तुंहिंजो खुदा, उते तुंहिंजो जिस्म प्यार तैयार करण वारो तुंहिंजो खुदा। रब तो फरमाए कॾहिं सोच त सही, कॾहिं सोच त सही, कॾहिं सोच त सही जेको इहो सभु कुझु तुंहिंजे अम्मा जे पेट में करे सके तो वो दुनिया ते रही करे तुझी दुआ कबूल करे तुझो मकसद पूरो नथो करे सके। लतीफ सरकार दाह कई छाला वनी छो छाला वनी छो अदा तू तपेली थी तो बियन जो जग करीम रब जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। मुझो रब फरमाए तो मुझा बाना तू मुझो हई मां तुझो हां, तू मुझो हई मां तुझो हां।
मुझो बेनियाज रब तो फरमायो मुझा बाना जड़ो आही तेड़ो तू मुझो हई अम्मा भी छड़े वींदई अबो भी छड़े वींदई भाइर दोस्त यार सब छड़े ॾींदई पर मां खुदा को न छड़ींदोस मुझो अल्लाह फरमाए तो पांजे दिल का पुछ पांजे दिल का पुछ जडे एड़ी बीमारी लगंदी आ हे जेको किरोनो सिरोनो हली रहो आ ये इशू सच्चा या कूड़ा खुदा जाने लेकिन हकीकत अच्छा के मुझो अल्लाह बुधाए रहो आ सोच त सही जडे रुगी तो के डॉक्टर चयो त तो के किरोना ज़ाल इए पैमानी दे जी कुत्ते के उछलाए टुकुर दीबो आ सोच मुसलमान दिमाग खराब छाते थियो तई उहो पुटड़ो जंजेला जिंदगी कुर्बान करे छॾई परे बीठो आ हथ लाड़ला तैयार कोने एड़ी नफरत मुझो रब तो चवे जदे सबई तो के छडे वया सोच त सही आही भी चंगो भलो खिली भी रहो आ खाई भी रहो आ दिसी भी रहो आ मोबाइल भी हलाए रहो आ तुझे वेझो अचण ला कोई तैयार नाहे मुझो बेनियाज रब तो फरमाए मां अल्लाह तो के कुदरत जी हिकड़ी झलक देखारिया सोच बना सब कुछ तो वटा मगर वेझो अचला कोई तैयार नाहे पर जे कदे तू बीमार हुजी तुझे जिस्म मां कीड़ा हलंदा हुजन तुझे जिस्म मां गद वहंदो हुजे बुधाए त तुझे धप जे भर में केर ईंदो जवाब दिनो सी मौला कोई न ईंदो रब तो चवे बुधा पो उन मल कंहिंखे सदी दे मुझो खुदा चवे तो बाना मुझा बाना जडे न न हेतरा जवान हेते मर्द औरतू नेक बदकार सुता पया हन जडे न के हिक खे बिठो हुंदई छा पढ़ंदो हई इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ये पढ़ंदो हई न जवाब दे कदे कुरान खोले दुस्तमाना चाहे इकरार करे रहो है यार जेडहू आयो हो ओदा वनी रहो जेडहू आयो ओदा वनी रहो आ त पुछो भुलजी वयो आ तू भी तके डहू आयो ओ बेखे चवण वारा पांजे पाण के छोथो भुलाई पांजे पाण के बीचो तू भी के डहू आयो आ ओडा वनी रहो आ जवाब मिलंदो अमड़ जे पेट मां आयो हा अग्या जवाब मिलंदो हिकड़ी अम्मा जे पेट मां आयो आ त वरी बी अमड़ जे पेट में वञणो आ हेडा सोने लतीफ दाह कई बिट जे घोट दिल भर दाह के चे तो भर बंजू वेही अदा अग्या केड़ी कंदे गालड़ी यानी मानी मोटिया वरवनी देई पोए कान खबर पेई तदा जुदनाउस के तेरो सब धोको थई मुसलमान खोल ये यार सदाइण वारा बटे मिनट मिछका करण वारा अज त मिछका भी खत्म थी विया हन अगे रोंदा हाणे रोण भी खुटी वयो आ अगे इंसान मरदो हो त हैरास थींदो हुयो अज त हैरास भी खत्म थी वयो आ एकड़ा मैयत के दफन करे रहिया हन बिया उन्ही मुकाम में वेठा हन कब्रन ते चढ़ियो वेठा हन हवाल था दिन रात नवाज शरीफ जो बयान कहड़ो आयो इमरान खान छा चयो सिद्ध जो हाल कहड़ो आ बी जगह ही काने मुकाम में कब्रन जे मथा वेही भी पुट सियासत करे रहियो हाल त इहो आ मुसलमान हाल त तमासा जो इहो आ जदे इहो हाल आ त पो सच जो केड़ो कंध खणी मन मारूड़न जे हली बीहंदासी लतीफ चवाया किते हला छा चवा जगाल कर छा चवा कतण जी कान करी कतण जी कान करी
सुते साही हद सुबह ईंदई ओचिती जा ईद उघाड़न गड जिते सरतियूं कंदई सड मता सिकी कसिंगार ले मुसलमान अखियूं खोल अल्लाह जो कुरान तोखे सॾे रहियो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो फरमान तोखे सॾे रहियो आहे मोटी मुठ वारनि जुमलनि ते अचां त जेका माउ हूंदी आहे उहा पंहिंजे बच्चे खे भलाईअ वारो ॾस चो चो भलाईअ वारो ॾस ॾींदी आहे छो त माउ हूंदी आहे जीअं अमड़ भलाईअ वारो ॾस ॾींदी आहे मुंहिंजो बेनियाज़ रब 70 अमड़नि खां वधीक प्यार करण वारो पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर अल्लाह सिपारो क़ुरान जो खोल मुठ मुठ में क़ुरान के पढ़ अल्लाह फरमायो क़द अफ़लहल मुमिनून मुझे बेनियाज़ रब फरमायो यकीनन उहे ईमान वारा कामयाब थिया यकीनन मालिक पंहिंजे क़ुरान में यकीन जी ॻाल्हि करे रहियो आहे तहक़ीक़ यकीनन उहे को ईमान वारा कामयाब थिया मौला कहिड़ा पहिरीं निशानी क़ुरान सचो आहे जवाब दे सचो आहे रब जो फरमान सचो आहे ऐं जेको अल्लाह फरमायो आहे उहो तुंहिंजे मुंहिंजे भलाई लाइ या कोन्हे को त पोइ खुदा जे वास्ते गौर कर पहिरीं कामयाबीअ जी निशानी मुंहिंजे रब जे क़ुरान ॿुधाई अल्लज़ीना हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन नमाज जा कुकड़ वारा ठूंगा त सब को हणदो आ आशिक राज पर भी हणदो आ तव्हां भला रायो पंहिंजी ॻाल्हि कयां नमाज जा ठूंगा हणणो अलॻि शइ आ कुकड़ वांगे दाणो चुगणो अलॻि शइ आ मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल फरमायो कामयाबीअ जो पहिरों ॾाको अल्लाह ॿुधायो त मुंहिंजा उहे ईमान वारा कामयाब जॾहिं नमाज पढ़ंदा आहिनि त पेर उन्हनि जा फर्श ते हूंदा आहिनि दिलि उन्हनि जी अर्शन जा दीदार कंदी आहे लतीफ ॿुधाई या महबूब मदीने जो घोट ॿुधाई जवाब दे अज़ीज़ाने मन पहिरीं निशानी अल्लाह जे ज़ात ॿुधाए अल्लज़ीन हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन वो नमाज के मुल्लन जो कम चवण वारा अखियूं खोल ही मुल्लन जो कम नाहे ही आशिकन जो कम ही ओशाकन जो कम आशिकन जो कम छो नमाज आहे छा हाय 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 सोच त सही त नमाज आहे छा छा करे चलो न नमाज जे नून ताईं पहुची मुंहिंजा यार अच सोने लतीफ खां पुछी दे हलियासी लतीफ जे दरबार में छो त अल्लाह जे कामिल वलियन जा गुलाम हो को कहजो गुलाम तव्हां जे साम्हूं सजण साईं जो गुलाम सुने लतीफ सरकार जे दरबार में हली अर्ज कैसे ओ दिल पर लतीफ कुरान तो बुधायो त नमाज कामयाबी जो पहरो डाको लेकिन नमाज जे आडो हिकड़ो लफ्ज आयो खुशू वारी नमाज खौफ वारी नमाज इश्क वारी नमाज प्यार वारी नमाज मोहब्बत वारी नमाज दिल पर लतीफ वारो कर बुधा इहा नमाज कहड़ी टे रकातूं सिजल ते जो फर्ज सबको मुल्ला पढ़ंदो ई पढ़ाईंदो आ इशा जो 4 सबको पढ़ंदो ई पढ़ाईंदो आ लतीफ कुरबड़ो कर इहा नमाज काबी आ या इहा लतीफ चयो नमाज इहा पर इनय में को राज मौजूद दिलबर लतीफ कुर्ब कर असा चरन के राज बुधा खबर त पयो त हो राज चाहे लतीफ दिल बरदाह के फरमाए तो जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे अदा
ताता नाहे निमाज हे सभई विञाए साज़त हाँ पो तकबीर चो ड्रिगो मुसल्लो विछाए अंदाज निराला करे माण्हुन खे ॾेखा त ॾाढो परहेज़गार मुत्तकी बीठो हा बीठो निमाज़ में ही सौदो बकरिन जो तो पियो करी बीठो निमाज़ में ही मानीअ जो तलकीन ज़ाल खे तो पियो करी बीठो निमाज़ में ही गाह बकरिन जो पियो करी इएं न कर लतीफ़ चयो तो निमाज़ जोट निमाज़ पो पहिरीं मुसल्ले ते बीही करे दिल जो कनेक्शन कुंडी लॻाए पो निमाज़ पढ़ त ख़बर पहिरीं कुंडी लगा पहिरीं कुंडी लगा पो बलफ ते हथ रख ॾिस त मरे थो यार कुंडी लगाई कोन थो हिते वेठो चीचू हणी बलफ बरे कोन थो भले किथां बरंदो यार कुंडी त लॻी न लतीफ़ सरकार फरमायो जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे ताता नाहे सुजूद जा जा पसी पाण खे अदा ताता नाहे सुजूद विञाए ही वजूद तिहां पो तकबीर चो अज खां शुरू कर बल्कि हींअर खां शुरू कर जो तो गुलाम या सूफी सजण साईं जो जेको मुझो सजण साईं चवंदो आ त सौदो केश जो कंदा कयो ओधर वारो सौदो कोन हलंदो अज़ीज़ान मल मुसल्लो विछाए करे मुसल्ले ते बीही करे पहिरें अखियूं बंद कर तकबीर पहुचाओ नियत पो कर मुंह काबे दे हुजे हे मुंह काबे दे हुजे पर ही मुंह यार दे हुजे ही मुंह काबे दे हुजे ही काबे जे भी काबे दे हुजे जो त आशिक जेके हुंदा हन ओए हिन रुख सां ही काबो मक्के वारो ॾिसंदा हन हिन रुख सां मदीने वारो काबो ॾिसबो ऐ मुसलमान काबे के तोखे खबर ना है हजरत बिलाल दे निहार जने मक्को पाक फतेह थी गयो मुझा मदीने जा ताजदार मक्कतुल मुकर्रमह में काबतुल्लाह जे हरम में मौजूद मताफ में मौजूद हजारे लखे सहाबी मुझे मुस्तफा जे सामने वेठा हन लेकिन अज मुस्तफा करीम जो अखड़ियों गोले रही वन कह ऐन बिलाल रंग जो कारड़ो रंग जो कारड़ो पर जो खुदा ऐ मुस्तफा जो प्यारड़ो छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा छा बिलाल छा करम वहवा सखी तुझी सखा वहवा सखी तुझी सखा बिशी मगर मौला घुरियो जो मुझा आका तुझे करे अज तार मां बेड़ो तरियो है मुझा सुना तुझे करे मुझो आका चे बिलाल काथे आ सिद्दीक अकबर मौजूदा उमर फारूक मौजूदा उस्मान ज़िन्नूरैन मौजूदा शेर खुदा मौजूदा मुझो आका चे मुझो बिलाल काथे अची वयो बिलाल अची जी मुझा आका बिलाल जी मुझा सोना अज हिन काबे जे छित ते जवाब तदे देखार का दुनिया जी तारीख तद केड़ी डाकण रखी हुई काला जवाब दे केड़ी डाकण रखी हुई ने केड़ा ठुल ठाया हुई ने बिलाल काबे जे मथा बिलाल बिलाल रोहण में पूरो आ जदे सावा चलदा ओ बिलाल एड़े खुशी जे मौके ते तुझे अखिन में